खबर शामिल कयूं था कराची मां GNP जे रिपोर्टर सरदार अली मंगसीअ जी रिपोर्ट मूजिब मुहर्रमुल हराम जे हिन महीने में पूरी दुनिया जा मुसलमान तोड़ गैर मुस्लिम करबला जे शहीदन जी याद में थधे पानी जूं सबीलूं लगाए भेटा पेश कंदा आहिनि ऐं जिथे पानी जी किल्लत हूंदी आहे उते पानी पूरो कंदा आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त ज़िले मलीर जे गडाब टाउन इंतज़ामिया यज़ीद खां बि 2 क़दम अॻिते निकिती। गडाब टाउन इंतज़ामिया UC मुराद मेमण जे शेख मोहल्ला जो पानी बंदि करे हिन कहर जी गर्मीअ में मासूम ॿारनि समेत ज़ईफ़ माण्हुनि ऐं बीमार ॿुढड़नि ते बि रहम न कयो। शेख मोहल्ले जा रहंदड़ पानी जे ढुक लाइ परेशान, केतिरनि ई ॾींहंनि खां पीअण जे साफ़ मिठे पानी लाइ महरूम बणियल। शेख मोहल्ले जे मौजूदीन ओलह प्रेस क्लब जे साफ़ नाडो दाहींदे चयो त हिन रोशनियुनि जे शहर कराची में तरक़ियाती वारे दौर में बि असां हर बुनियादी सहूलत खां महरूम आहियूं। वोट त ॾियूं था PPअ खे, पोइ बि हर बुनियादी सहूलत खां महरूम आहियूं, जंहिंमें तालीम, सिहत, गैस, बिजली समेत सेवरेज लाइन, रोड, रस्तनि ऐं पीअण जे साफ़ पाणीअ लाइ महरूम आहियूं। ॻोठाणनि वधीक GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुहर्रम पाक जो महीनो आहे, जेको मुहर्रम पाक जे महीने में असांजे हिन पाड़े में पानी जो ढुक बि न आहे। शेख महलो आहे ऐं ही गली ऐं गटर जी हालत आहे। ही असांजो गटर मेन होल जेको आहे, केॾी महिल को नंढड़ो ॿारु किरी सघे थो। सही पहिरीं बि हादसा थी चुका आहिनि। हिन में अलाह से ज़िंदगी बचायूं आहिनि ॿारनि जूं। असां PPअ खे वोट ॾिना, असां पाण ते ॾिना, पंहिंजे घर वारनि खे बचनि खे लाइननि में लॻाए करे वोट ॾिनासीं। असां इन उमेद ते त असांजा कम मसइला हल थींदा, पर असांजो को मसइलो हल करण वारो अञा त पैदा न थियो, न आयो ई आहे। ऐं जीअं के बि असां जीअं वटि वञूं था त हू असरु ॾेई पाण वरी कतरा हलिया था वञनि। इहो मुहर्रम महीनो आहे, हिन महीने में पानी कोन्हे को 2 महीना थिया आहिनि, पानी न आहे। 2 महीने 6 7 महीना साल थियो आहे, जेको घिटी में हाल आहे, जो असां टपी था सघूं। नियाणियूं वीचारियूं काॾो वञनि, अस्पताल काॾो वञनि, निमाज़ ते माण्हू काॾो वञनि। हे कचिरे जी हालत आहे। गटर वारा सफ़ाई करण कोन था अचनि। पानी घर में असांखे कोन्हे को पीअण जे लाइ। काॾे वञूं, कंहिंखे तव्हां वञूं, PP वारा को बि वोट PPअ खे ॾिनासीं। अॼु हाणे कोई अचे ई कोन थो असांजे पुछण में।